सिंध हुकूमती वापारनि में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। वापारनि राति 8 वॻे ताईं कारोबार खोलण बाबति फ़ैसिलो सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सूमर खां शॉपिंग मॉल्स ऐं शादी हाल बि खोलिया वेंदा। वापारी असांजा दुश्मन नाहिनि, मसइलनि जे हल लाइ कमेटी जोड़ी आहे। MQM जा दोस्त लसानियत जी ॻाल्हि न कनि। कराची में सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं वापारी अॻवाननि में ॻाल्हियूं थियूं। सूबाई वज़ीर जी ख़ातिरी खां पोइ वापारनि राति जो 8 वॻे ताईं कारोबार खोलण बाबति फ़ैसिलो सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त वापारनि खे इंतिज़ामिया जे रवैये जी शिकायत आहे। वापारनि जा मसइला हल करण लाइ कमेटी ठाहे छॾी आहे। कुझु पुलिस एहलकारनि खे मुअतल ऐं कुझु जी बदिली कई वई आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त मार्केट या दुकान वारा असांजा दुश्मन नाहिनि। मुल्क जे ॿियनि शहरनि में बि सख़्त फ़ैसिला कया विया। फ़ैसिलो करण वक़्तु मुशावरत कई वेंदी आहे। शहरनि खे कोरोना खां बचाइण लाइ क़दम खयां। हुन चयो त MQM पाकिस्तान खे लसानियत जी ॻाल्हि न करणु घुरिजे। PTI ऐं MQM सख़्त फ़ैसिलनि ते तनक़ीद कई। इन्हनि मामलनि बाबति MQM खे सियासत न चमकाइणु घुरिजे। होरा वापारी अॻवाननि चयो आहे त सिंध हुकूमत ख़ातिरी कराई आहे, नोटिफिकेशन जारी न थियो त सूमर खां कारोबार खोलण बाबति पाण फ़ैसिलो कंदासीं।